नामियारो आलिम अदीब ऐं ॾाहो मोहम्मद इब्राहिम जो 13 अगस्त 1915 ईस्वी ते जामशोर जे ॻोठ आबाद में हिकु हारीअ जे घर में अखि खोली। मोहम्मद इब्राहिम जो नंढपिण गुरबत में गुज़रियो, पर हुन हिमत न हारी ऐं प्राइमरी जी तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ मां हासिल कई। 1903 ईस्वी में सिंध मदरसतुल इस्लाम कराचीअ में दाख़िला वरिती, जितां हुन 7 दर्जे ताईं तालीम हासिल कई। इब्राहिम जो 1938 ईस्वी में डीजे सिंध कॉलेज मां BA जी डिग्री हासिल कई। 1940 ईस्वी में मोहम्मद इब्राहिम जो सिंध मदरसतुल इस्लाम तरफ़ां वधीक तालीम पिराइण लाइ बम्बई वियो, जितां मोटंदे ई खेसि 1941 ईस्वी में सिंध मदरसतुल इस्लाम में असिस्टेंट मास्टर मुक़ररु कयो वियो। मोहम्मद इब्राहिम जो 14 वरियनि जी ॼमार में ज़िंदगी जो पहिरियों सिंधी मज़मून पिंजरे जा पखी लिखियो। संदसि अंग्रेज़ी में पहिरियों मज़मून डेमोक्रेसी इन स्कूल एडमिनिस्ट्रेशन साल 1946 ईस्वी में सिंध मदरसे जे मैगज़ीन क्रॉनिकल में छपियो। मोहम्मद इब्राहिम जो ॿिनि मुफ़क्किरनि साईं GM सैयद ऐं MN राय खां घणो मुतासिर हो, जॾहिं त साईं GM सैयद संदसि पहिरियों तालीमी मददगार पिणु हो। इब्राहिम जो MN राय जे किताब हिस्टोरिकल रोल ऑफ इस्लाम जो सिंधी तर्जुमो इस्लाम जो तारीख़ी कारनामो जे उनवान सां कयो। इल्मी ज़िंदगी में इब्राहिम जो सिंध दोस्ती जी राह में सरकार जूं ज़्यादतियूं बि बर्दाश्त कयूं। 1947 ईस्वी में सिंध मदरसे में पढ़ाइण दौरान हुन हिकु किताब सिंध बचायो खंड बचायो लिखियो, जंहिं जे ॾोह में सिंध मदरसे बोर्ड जे सदर ऐं उन वक़्त जे तालीम वारे वज़ीर संदसि मुलाज़मत ख़तमु करण जो हुकुम जारी कयो। इब्राहिम जोई जी एलियत खे मञींदे ठटे म्यूनिसिपलिटी जे चेयरमैन मौलेडीन अब्बासी खेसि म्यूनिसिपल हाई स्कूल ठटे जो हेडमास्टर थियण जी आछ कई, जिते हू 2 सालनि ताईं 200 रुपया पघार ते पढ़ाईंदो रहियो। इब्राहिम जोए हैदराबाद में असिस्टेंट मास्टर तौरु पिणु फर्ज़ निभाया। 1951 ईस्वी में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी चूंड सां क्लास 2 गेज़ेटेड ऑफिसर तौरु हाई पावर एग्जीक्यूटिव कमेटी फॉर सिंधी लिटरेचर जो सेक्रेटरी मुक़ररु थियो। इब्राहिम जोयो 1954 ईस्वी में हाई पावर कमेटी खे सिंधी अदबी बोर्ड जे नाले सां नए सिर जोड़ियो, जिते 1961 ईस्वी ताईं सेक्रेटरीअ तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾींदो रहियो। इब्राहिम जोयो 1955-56 में बोर्ड जे टिमाही रिसाले मेराण जो एडिटर बि रहियो, जंहिं दौरान हुन जदीद अदब जी वॾी सरपरस्ती कई। 1963 ईस्वी खां 1967 ईस्वी ताईं इब्राहिम जोयो ऑफिसर ऑन ऑफिशियल ड्यूटी पाकिस्तान टेक्स्ट बुक बोर्ड लाहौर, कराची, कोयटा ऐं हैदराबाद में पंहिंजा फ़र्ज़ बि सर अंजाम ॾिना।